अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह। ग्रुप आपके मसाइल और उनका ग्रुप में सवाल आयो है। हिकिड़े इंसान जी कमाई हराम पैसे थी है, करो उनकी दावत कबूल कराजे। पहिरीं सवाल सुनो था जी। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वालेकुम सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। खैरियत से हूंदा? अल्हम्दुलिल्लाह। किसी खे हिकिड़ो सवाल है जंहिंजो जवाब ताईं मूंखे लॻे थो ॾेई ॾिना हूंदा जी कदा खां वरी क्लिप हुए त मूंखे शेयर करी जा। हिकिड़ो भाईबंद दोस्तार या कोई बि क़रीबी रिश्तेदार पंहिंजो रहियो, ही तव्हांखे खाधे जी दावत ॾिए थो, हालांकि हिनजो धंधो अर्धो पौणो जो धंधो हराम जो रहियो, अने बाक़ी अहिड़ो 20-30% 50% जहिड़ो हक हलाल जो धंधो हिनजो आहे। अने ही तव्हांखे दावत ॾिए थो त हिनजी दावत खाधे लाइ वञणो खपे या न वञणो खपे? माशाअल्लाह, अल्लाह जज़ा ख़ैर ॾे। दावत कबूल करणु मुस्लमान जो हक़ आहे। जेको मुस्लमान दावत ॾिए थो, जंहिंखे ॾिने हू कबूल करे, हिन जो हक़ आहे। हाणे रहियो मुंदो ई त हिन जी हराम कमाई थी आहे, हिते सॼो ॿियो अचींदो। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान है, मन रा मिनकुम मुनकरन फलयुगय्यिरुहु बियदिही। जेको ग़लति कम खे ॾिसे हथ थी रोके, पोइ ज़बान थी रोके। हथ थी रोके जी ताक़त न आहे, ज़बान थी रोके जी ताक़त न आहे, त दिलि में बुरो मञे अने कमज़ोर ईमान वारो इंसानु आहे। पाण ॾिसूं पिया पंहिंजे ओड़े में पाड़े में क़रीब में जान पहचान में माण्हू हराम धंधो कयूं पिया, ग़लति कम कयूं पिया, अने पाणखे तैर यादि पए जहिड़ो उन मानी जी दावत ॾिनो हुयो। एतिरा ॾींहं पाण केॾा विया हुआसीं? अलाह पुछंदो की न? अलाह पाणखे ज़रूरु पुछंदो जो पाण इन लाइ करे कुरो कयो, इन खे ग़लति कम थी रोकियो। हलाल रिज़्क़ अने हलाल रोज़ी अलाह जो हुकुम आहे। अलाह अंबिया खे हुकुम ॾिने में जाई पाक अने हलाल खयो, पाक अने हलाल खयो। हाणे नापाक अने हराम जेको इंसानु खाए थो, ही त कबीरा गुनाह करे थो न, इबादत खे वांदो आहे। लिहाज़ा पाण जे करे हुनजी दावत न क़बूल कई त करो हराम कम खां बाज़ अची वेंदो की न बाज़ अचींदो? दावत भले खयो अने उनखे चोखो चओ जो तुंहिंजो धंधो ग़लति आहे, अने उनखे हथु खड़ायो, उनखे लैन ॾियो, उनजी इस्लाह कयो, उनखे सही रस्ते ते आणियो। आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी। दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि।